नाज़रीन असां रिपोर्ट शेयर कई है असद अली घुरगड़ी कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार सां गॾु। रिपोर्ट मूजिब उमरकोट में 45 वारी पॉलिसी के खिलाफ प्रेस क्लब आॾो एहतजाज, जंहिंमें शाहनवाज राजड़, अफजल खासकेली, सैयद सिकंदर आजम शाह, इरफान खोसो, राशिद पंवर, महबूब महर, शेर अली राहमू, अदील अहमद, अनिल हुसैन कमर, गुलाम हैदर कहरी, किरशन मेंगवाड़ ऐं संदसि शागिर्दनि जो मुतालबो आहे त 45 वारी पॉलिसी खे ख़त्म करे शागिर्दनि खे 40 ते पास कयो वञे। IBA पंहिंजूं जवाबी के में कयल ग़लतियूं तस्लीम करे शागिर्दनि खे इज़ाफ़ी मार्कूं ॾिनियूं वञनि। इहा पॉलिसी सां सिंधियुनि खे पोइते धिकण जी कोशिश आहे ऐं सिंधियुनि खे नौकरियुनि खां महरूम करण जी साज़िश आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त असां बि बहितरीन उस्ताद थी सघूं था ऐं असां साईं सरदार अली शाह, वज़ीर आला सिंध ऐं IG सखर के अपील करूं था त असांजे मुतालबनि खे तस्लीम कयो वञे। असीं गुज़ारिश था कयूं त जेके बि असां 40 ते पास थिया आहिनि ऐं उन्हनि खे बि जेको आहे चांस ॾिनो वञे ऐं जेके 45% जेको लिखियो वियो आहे इहो असांखे नामंज़ूर आहे। छाजे करे त सभिनी सब्जेक्टुनि में पास आहे ऐं जेको आहे 20 मार्कूं वञा 18 या उहे ई खयूं आहिनि, लेकिन को सिंधी में फेल आहे त को इस्लामिया में फेल आहे या कंहिं ॿिए सब्जेक्ट में जेकॾहिं 20 मार्क खां रहिजी थो वञे त उहो बि नौकरी खां महरूम रहे त इहो मुनासिब न आहे। त इहो चई असां सिंधी क़ौम खे जेको आहे हिननि पोइ ते धिकण जी कोशिशि कई आहे। असां ते नाअहली सुठो लॻायो वियो आहे। महिरबानी करे असांजे गुज़ारिश खे जेको आहे मान ॾिनो वञे, असांखे इज़त ॾिनी वञे त असीं जेको आहे पंहिंजे पाण खे प्रूव करे सघूं था, असां बि सुठा उस्ताद थी सघूं था। तो छाजे करे त जेको आहे 45% मौजूदु हुजण जे करे सुठा उस्ताद नौकरी खां महरूम रहिजी वेंदा। इन जे करे असां वरी बि ॿीहर जेको वज़ीर करीम सरदार अली शाह ऐं वज़ीर आला साईं मुराद अली शाह खे ऐं IBA सखर खे त जेतिरो तव्हांजो वक़्तु हले त असां सां जेको आहे असांजी एबिलिटी खे तव्हां जेको आहे जेको कंसीडर कयो ऐं असांखे मौक़ो ॾियो। उस्तादी जो मोहतरम पेशो आहे त ईअं सिंधी नौजवान डिग्रेड थींदो ऐं जेको आहे डिस्करेज में हले वेंदो ऐं जेको इहो मायूसी जेका ख़राबु थी आहे जेको आहे आउं सिर्फ़ु हिकिड़ो सवालु रखणु चाहियां थो जेको वक़्तु वारा आहिनि त डू यू नो द पेन ऑफ अनएम्प्लॉयमेंट जेको आहे सो कंसीडर प्लीज़ अवर रिक्वेस्ट सो काइंडली अप्रूव एंड कैंसल द 45% जेको रखियो वियो आहे इनखे कैंसिल कयो वञे। इन करे आउं नारो हणंदुसि त जेको 45% नामंज़ूर, 45% नामंज़ूर। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु असांजो हे उमरकोट जे अंदरि पुरअमन एहतजाज हिन ते आहे IBA जी ग़लति जेको आहे नाअहली जे ख़िलाफ़ ऐं सिंध गवर्नमेंट जी ग़लति पॉलिसी जेका हिन जी पॉलिसी विद हर सब्जेक्ट में जेको आहे 45% ठही वञे इहो बिल्कुलु नामुमकिन आहे। त हिन 45% खे ख़तमु करे जेको ऐं 40 जे मार्कूं खणण वारनि खे पास कयो वञे। हुन सां गॾोगॾु जेको IBA जी जेके MCQs जे अंदरि जेके ग़लतियूं हुयूं उहे IBA जेके पंहिंजूं ग़लतियूं तस्लीम करे उम्मीदवारनि खे जेको आहे ग्रेस मार्कूं ॾियनि। इहे असांजे जेके जाइज़ मुतालबा आहिनि, हिन जे अंदरि को बि जेको असांजो ग़लति मुतालबो न आहे। असांजे जेको आहे गवर्नमेंट खे ऐं IBA वारनि खे जेको इहा अपील आहे त असांजे मुतालबनि खे तस्लीम कयो।